सुबुलना व इन्नल्लाह लमअल मुहसिनीन। सदक़ल्लाहुल मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वज़्ज़ाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। मा मदहतु मुहम्मदन बिमकालती लाकिन मदहतु मकालती बिमुहम्मदी। मनशा यही है मेरे किलों वकाल की, होती रहे सना तेरे हुस्नो जमाल की। बरादरान इस्लाम, मुसलमान भाइयों, अल्लाह अज़्ज़ व जल्ल जे कलाम पाक कुरान मजीद फुरकान हमीद मजा सूरतुल अनकबूत जी एक आया मुबारक तव्हां दोस्तनि यादो तिलावत कई अथम। मुझे लाए मुझे हिन दोस्त मेज़बाननि जो इहो हुकुम हुयो त बाबा साईं जे सवाने उमरी मजा एक ब ॻाल्हि तव्हां दोस्तनि जे आॾो पेश करियां। उन उनवान जे इरादे सां आयत मुबारक तव्हां दोस्तनि जे आॾो इहा तिलावत थी याद। अल्लाह ताला कुरान पाक जे अंदर फरमायो वल्लज़ीन जाहदू फीना लनहदियन्नहुम सुबुलना। अल्लाह ताला कुरान पाक जे अंदर कायनात जे हिननि इंसाननि मंझा कुछ उन्हनि इंसाननि जो ज़िक्र करण फरमायो आ जेके हिन दुनिया में रहंदे, हिन धरतीअ ते रहंदे पंहिंजे आल औलाद जे हूंदे हिन कायनात में मुख्तलिफ ताल्लुकात जे हूंदे इंसानी बशरी तकाज़ा उनसां गॾोगॾु अल्लाह ताला फरमायो त कुछ बंदा मुंहिंजा हिन धरती ते अहिड़ा आहिनि जेके हिन ख़िते अर्दीअ ते रहंदे मां अल्लाह सां मिलण जी कोशिश कंदा आहिनि। अल्लाह ताला फरमायो वल्लज़ीन जाहदू फीना। कुछ शख्स अहिड़ा आहिनि जेके असां सां मिलान जी जिदोजहद कंदा आहिनि। देवबंद मसलक जे नामवर आलिम मौलवी अशरफ अली थानवी देवबंदी इमदादुल मुश्ताक इला अशरफुल अखलाक किताब जे अंदर लिखियो त जेके हिन दुनिया में अल्लाह सां मिलण जी कोशिश था कनि उहे अहले जिक्र, अहले तरीक़त, अहले तसव्वुफ यानी अल्लाह जा वली, अल्लाह जा दोस्त हूंदा आहिनि
जेके हिन ज़मीन ते रहंदे पंहिंजे रब करीम जे दीदार जा तालिबत थींदा आहिनि पर पंहिंजे रब करीम जे मिलण जे लाइ जिदोजहद शुरू करे ॾींदा आहिनि। ऐं तव्हां दोस्तनि यारो इहो जुमलो मां पंहिंजे ज़ोरदार दलीलन सां चवण जे लाइ तैयार आहियां छो त जुमलो अल्लाह जे क़ुरान जो आहे ऐं अल्लाह ताला क़ुरान में लिखियो त वल्लज़ीन जाहदू फीना कुछ अहिड़ा शख्स आहिनि जेके असां सां मिलण जे लाइ हिन धरती ते जिदोजहद कनि था। जेकॾहिं अल्लाह क़ुरान जे अंदरि अहिड़ो जुमलो लिखियो आहे त पोइ मञणो पवंदो त सभु माण्हू हिन धरती ते के धन दौलत जा तालिबई खरीदार के इज्जत ऐं वकार जा तालिबई खरीदार के पैसे ऐं मिल्कियत जा तालिबई खरीदार आहिनि पर अल्लाह जो क़ुरान शाहिदी ॾेई रहियो आहे त कुझु अल्लाह जा बंदा अहिड़ा बि हिन धरती ते रहंदा आहिनि जेके अल्लाह जे ज़ात जे दीदार जा तालिब हूंदा आहिनि। थोरो ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। हाणे हिकिड़ो जुमलो त इहो थियो त वल्लज़ीन जाहदू फीना ऐं उहे शख्स जन असां सां मिलण जी जिदोजहद कई। अल्लाह क़ुरान जे अंदरि इहो चयो असांखे सबूत मिलियो त कुझु बंदा आहिनि जेके अल्लाह जे ज़ात जो दीदार चाहींदा आहिनि तलब कंदा आहिनि कोशिश कंदा आहिनि। हाणे सवाल मथां ॿियो थो अचे त भला हे त कोशिश कनि था ईअं त तव्हांजे दिलि में बि तमन्ना हूंदी मां बि पंहिंजे रब करीम जे ज़ात जो दीदार कयां सुभाणे मौलवी बि चई ॾींदो मुल्ला बि चई ॾींदो भाई मुंहिंजे दिलि में बि तमन्ना आहे पर रब त कंहिंखे दीदार कराए या न कराए उनजी मर्ज़ी आहे या दीदार हिते थियणो ई कोन्हे को। अचो त अल्लाह जे क़ुरान खे पढ़ूं इन आयत जे ॿिए जुमले खे पढ़ो। रब पंहिंजे क़ुरान जे अंदरि छा थो फरमाए अल्लाह ताला फरमायो त वल्लज़ीन जाहदू फीना हुननि असां सां मिलण जी कोशिश कई लनहदियन्नहुम सुबुलना असां उन्हनि खे पंहिंजे दीदार जा रस्ता पाण ॾसींदा आहियूं। असां उन्हनि खे पंहिंजे दीदार जा रस्ता पाण ॾसींदा आहियूं। इन जुमले मां साफ़ ज़ाहिर थियो छो त क़ुरान पाक जे लफ़्ज़नि में लिखियल आहे लनहदियन्नहुम सुबुलना लनहदियन्नहुम सबीलना न आहे त असां उन्हनि खे पंहिंजो रस्तो ॾेखारींदा आहियूं। न हिकिड़ो रस्तो न आहे अल्लाह जे दीदार जो अल्लाह सां मिलण जो हिकु रस्तो न आहे। इन करे रब करीम क़ुरान पाक जे अंदरि लिखियो लनहदियन्नहुम सुबुलना अल्लाह फरमायो मुंहिंजे मिलण जा घणा रस्ता आहिनि असां पंहिंजे दोस्तनि खे पाण ॾसींदा आहियूं। हेॾऊं अच मां मिलंदो मां हेॾऊं अची त बि मां मिलंदो माना ॿियनि लफ़्ज़नि में ईअं चइजे त हेॾऊं हे कादरनि जो रस्तो अथई जे एॾऊं ईंदे त बि मिलंदो माए हे नक्शबंदियुनि जी वाट अथई जे इन्हनि जे पुठियां लॻंदे त बि मिलंदो माए जे चिश्तियुनि जे पुठियां लॻंदे इन्हनि जो रस्तो वठी ईंदे त बि मां मिलंदो माए जे सूर वर्दल वारे रस्ते सां आए त बि मां मिलंदो माए। हाणे मुल्लनि खे चइजांइ मुल्लो तव्हांजो रस्तो हिकु ऐं अल्लाह वारनि जा खोड़ रस्ता आहिनि जेके पंहिंजे रब करीम खे ॻोल्हे लहंदा आहिनि। ऐं क़ुरान में बि लिखियल आहे लनहदियन्नहुम सुबुलना अल्लाह तो चवे असां उन्हनि खे पंहिंजे मिलण जा रस्ता ॾेखारींदा आहियूं। सुभाणे तोखे मुल्ला चवंदो क़ुरान में लिखियल आहे इहदिना सिरातल मुस्तक़ीम उते त हिकिड़ो रस्तो आहे सिराते मुस्तक़ीम तूं चइजांसि त इहो आहे ज़िंदगी गुज़ारण जो रस्तो अल्लाह सां मिलण जा रस्ता कई जिंदगी गुजारण जो रस्तो हिकु आहे उन जो नालो इस्लाम आहे उन जो नालो इस्लाम उन जो नालो नबियनि जी पैरवी उन जो नालो अल्लाह जे वलियनि जी पैरवी उन जो नालो सिद्दीक़नि जी पैरवी उन जो नालो शहीदनि जी पैरवी इनके चइबो आहे सिराते मुस्तक़ीम।
पर अल्लाह से मिलण जे लाइ खोड़ रस्ता है लिखियल कुरान में। ठीक है हाने जुमला ब पूरा थिया आयत हिकड़ी आ जुमला ब पूरा थिया। हिकड़ो जुमलो इहो अल्लाह फरमायो तो कुछ बंदा असा सा मिलण की कोशिश था कन मौला पो मिलन था या न था मिलन। अल्लाह फरमायो लनहदियन्नहुम सुबलना असा उनन जे लाइ पंजा रास्ता खोलीदा हूं। मौला अञा गाल क्लियर न थी तो वट बहता या न बहता। अल्लाह टियों जुमलो इन ही आयत में फरमायो व इन्नल्लाह लमाल मुहसिनीन। अल्लाह ताला फरमायो था अल्लाह इनन नेकोकारन सा गॾु आहे। थोरो ज़ोर सां चओ अल्लाह छा फरमायो तो भाई इन्नल्लाह लमाल मुहसिनीन। अल्लाह ताला फरमायो था अल्लाह इनन नेकोकारन सा गॾु आहे। हाणे कुरान जे इन टियों नंबर जुमले मंझा साफ़ ज़ाहिर थी वियो त अल्लाह पंहिंजन दोस्तन सां गॾु। नारा तकबीर नारा